अस्सलामुअलैकुम लियाकत मीरानी जेकॾहिं मूंखे तव्हांजी तालीम सां रिलेटेड क्लिपूं जेके आहिनि उहे बहितर थियूं लॻनि ऐं सम्झो था त तालीम जी बहितरीअ जे लाइ इहे बहितर आहिनि उस्तादनि शागिर्दनि इदारनि जे सरबराहनि जे लाइ जेकॾहिं बहितरी आहे इन्हनि ते जेकॾहिं अमल कनि ऐं उहे जेकॾहिं उन्हनि खे इम्प्लीमेंट कंदा पंहिंजे इंस्टीट्यूशन में पंहिंजी डेली लाइफ में त होपफुली इंशाअल्लाह ताला दे विल बी सक्सेसफुल ऐं इदारा बहितर थींदा उस्ताद में प्रोफेशनलिज़म ईंदो ऐं इदारनि जा जेके सरबराह आहिनि उहे जेकॾहिं अहिड़े क़िस्म जी रूटीन्स खे इम्प्लीमेंट कंदा ऐं जेके मुनाचीज़ जे अकुल में शयूं आहिनि ऐं उन ते इम्प्लीमेंट एक्सपीरियंसिस आई एम ऑलवेज बी शेयरिंग माई एक्सपीरियंसिस इन माई लाइफ सो उनजे करे हीअ जेके आहिनि अॼु तव्हांखे मां ॿुधाईंदुमि त बेस्ट टीचर कीअं हुजणु घुरिजे उनजो छा हुजे बेस्ट टीचर जेको बेस्ट टीचर में कहिड़ियूं खूबियूं हुजणु घुरिजनि या क्लास में बहितर परफॉर्म टीचर कीअं करे सघे थो शागिर्दनि जे दिलनि में वालदेन जे दिलनि में इंतज़ामिया जे दिलनि में कीअं उहो बहितर नमूने सां पंहिंजो इमेज बरक़रार रखी सघे थो उनजे लाइ अचो त अॼु बेस्ट टीचर जे बारे में पढ़ंदासीं त बेस्ट टीचर बहितरीन उस्ताद कहिड़ो हुजणु घुरिजे हाणे ॾिसो बहितरीन उस्ताद थियण जे लाइ पहिरियों जेका अहम शइ आहे उहा इहा त उस्ताद जो किरदारु पंहिंजो बहितर हुजणु घुरिजे उस्ताद जो करेक्टर जेको आहे उहो वॾो अमल दख़ल आहे उस्ताद जे रिगार्ड में उस्ताद जी इज़त में उस्ताद जी जेका आहे उहा मथां लेवल ॼाण में उस्ताद जो किरदारु उस्ताद जो करेक्टर उन में उस्ताद सचो हुजणु ज़रूरी आहे उस्ताद कमिटमेंट करे त पूरी करे उन खां अलावा पढ़ाए त बहितर पढ़ाए वाइदो करे त पूरो करे जेके उन सां उथणु वेहणु ॻाल्हाइणु इंतिज़ामिया ॿारनि सां रवैया बिहेवियर्स एटीट्यूड्स ओ कापिन चेकिंग टाइम बि बहितर नमूने सां ऐं प्रोफेशनलिज़म सां जेकॾहिं कमु कंदो त उहो हमेशह शागिर्दनि जे ऐं इंतिज़ामिया ऐं पेरेंट्स जे जेको आहे नज़र में रहंदो उहे हिन सां ॿार प्यारु कंदा त पहिरियों उसूल ज़िंदगीअ जो इहो आहे त महिरबानी करे माण्हू बाकिरदार हुजे जेको बाकिरदार उस्ताद हूंदो उन सां ॿार ॾाढो तमामु घणो प्यारु कंदा आहिनि उन सां गॾो जेकॾहिं बाकिरदार आहे ॿियूं खोड़ सारियूं जेके शयूं उनखे आहिनि जंहिंमें उनखे नॉलेज आहे ॾिसो जंहिं बि सब्जेक्ट में पढ़ाए थो केमिस्ट्री आहे फिज़िक्स आहे मैथ आहे ॿिया खोड़ सब्जेक्ट आहिनि ओवरऑल यूनिवर्सिटीअ खां वठी प्राइमरी लेवल ताईं त महिरबानी करे उहो पंहिंजी नॉलेज में अपडेटेड हुजे जेको मास्टर्स वग़ैरह करे उहो ठीकु आहे पर उस्ताद जे लाइ इहो लाज़िम आहे त पंहिंजी नॉलेज खे जदीद दौर जे तक़ाज़नि जे मुताबिक़ नई इन्वेंशन जे मुताबिक़ जेको आहे उनखे अपडेट कंदो रहे अपडेटेड छो जो ॿार अॼुकल्ह तकिड़ा आहिनि ॿार ॾिसो IT जे दौर जा आहिनि ॿार जदीद दौर जा आहिनि ऐं उहे आर्टिफिशियल इंटेलिजेंस जे दौर जा आहिनि त ॾिसो आर्टिफिशियल इंटेलिजेंस जे दौर में जेको ॿार पढ़ंदो त उहो लॉजिकली केतिरो स्ट्रॉन्ग हूंदो उहो केॾो फास्ट हूंदो उहो केॾो एक्टिव हूंदो उहो केॾो जेको आहे उहो तेज़ हूंदो उनजे करे उस्तादनि खे बि महिरबानी करे पंहिंजो पाण खे जदीद दौर जे तक़ाज़ाउनि में जेके नयूं टैक्टिस आहियूं मॉडर्न टैक्टिस इन एजुकेशन यूज़ ऑफ IT यूज़ ऑफ सर्च यूज़ गूगल इहे शयूं जेके आहिनि उन में उनखे पढ़णु घुरिजे ऐं पढ़ी जॾहिं पाण खे अपडेटेड रखंदो तॾहिं अॼु जे शागिर्दनि खां जेको आहे उहो फेस करे सघंदो छाकाणि त शागिर्द ॾाढा जेके आहिनि उहे तेज़ आहिनि उनजे करे नॉलेज में करेक्टर अथसि नॉलेज बहितरीनु अथसि इहे जेकॾहिं शइ अथसि उनखे वरी पोइ टीचिंग बि बहितरीनु आहे हाणे टीचर ॾिसो जेसिताईं टीचिंग नथो करे असुलु उस्ताद जी अज़मत इज़त टीचिंग में लिखियलु जेतिरो भलो उस्ताद पढ़ाईंदो जेतिरो भलियूं एक्टिविटीज़ जनरेट कंदो जेतिरो ॿारनि खे बिज़ी रखण जी कोशिशि कंदो इन पॉज़िटिव मैनर्स चांस ॾींदो ॿारनि खे त हिन में जेका टीचिंग आहे टीचिंग में ॾिसो हिते त हाणे B.Ed M.Ed जूं डिग्रियूं त ईअं ई थियूं मिलनि पियूं 30,000 ॾियो आख़िरी राति त सुभाणे वञी इम्तिहान में वियो इहो त फनामन आहे कि यूनिवर्सिटी जो मां नालो न खणंदुसि हुते छो जो इहे आम जर्नल क्लिप्स त उन हिसाब में ॾिसो 30,000 में जेकॾहिं B.Ed M.Ed वठंदो त हुनखे टीचिंग मेथोडोलॉजीज़ पेडोगॉजी जी इहे कहिड़ी ख़बरूं हूंदियूं उनजे करे इहो आहे त प्रोफेशनल टीचर जेको थियणु घुरिजे इतफ़ाक़ वॾो इहो आहे त हाणे जी लाट्स खां सवाइ अॻु में त ईअं ई बसि गॾा भरींदा उहा असांखे बि ख़बर आहे त बंगलनि जा ऑर्डर बनाईंदा जंहिंखे कंहिं बि क़िस्म जी एजुकेशनल नॉलेज न हूंदी त हाउ टू कंडक्ट द क्लास व्हाट इज़ द क्लासरूम मैनेजमेंट व्हाट इज़ द एनवायरमेंट व्हाट इज़ द लेसन प्लानिंग हाणे इहे शयूं जेके आहिनि उहे त पुराणे दौर में टीचरनि खे ख़बर न पर अॼु जे दौर में जॾहिं बि टीचर स्कूल में क्लास में वेंदो त महिरबानी करे जेके मॉडर्न टैक्टिस आहिनि एजुकेशन जूं त मल्टीमीडिया खे यूज़ करे मॉडल्स ॾेखारे
उन खां अलावा जेको आहे उनजे लाइ क्वेश्चन डेवलप करे, एक्टिविटीज़ जनरेट करे, ॿारनि खे जेको आहे सो इन्वॉल्व करे क्लास में। हाणे इहा शइ जॾहिं थींदी त हिकिड़ो बहितरीनु टीचर हूंदो जेको बहितरीनु तरीक़े सां जेको आहे सो टीचिंग कंदो। ऐं जॾहिं बहितरीनु तरीक़े सां मॉडर्न टैक्टिस सां मॉडर्न मैथडोलॉजी सां जेकॾहिं को टीचर क्लासरूम में पंहिंजे पीरियड जे दौरान अप्लाई कंदो त उहे हिकिड़े बहितरीनु रिज़ल्ट मिलंदा, छाकाणि जो ॿार इन एज जा आहिनि, उहे इन नमूने सां हाणे मुंहिंजे हेठां लकुण सां पटीअ ते स्लेट ते पन जा दौर विया, हाणे टेप्स अची वियूं। हाणे जेको आहे ॿार पाण एक्सेस था कनि गूगल खां, उहो हर दुनिया जे हर टॉपिक ते उते शयूं पयूं त महिरबानी करे ॿारनि खे जंहिं महिल बि पढ़ायो त मवाद अक्यूरेट बहितर ऐं मॉडर्न टेक्निक सां पढ़ायो। हाणे ॾिसो हे शयूं प्लैनिंग करे बेस्ट टीचर जेको पंहिंजे सब्जेक्ट जी पंहिंजे पीरियड जी प्लैनिंग करे वीक वाइज़, मंथ वाइज़, क्वार्टर वाइज़, अहिड़े नमूने सां ॿियो इहो त पीरियड जी प्लैनिंग करे, लेसन प्लान ठाहे। हाणे लेसन प्लान जेको टीचर ठाहींदो उहो ज़बरदस्त क़िस्म जी टीचिंग कंदो, छो जो ऑलरेडी उहो फैमिलियर आहे, हुन वटि अॻु में ई पीरियड में वञण जी तयारी हुन करे छॾी आहे त हू जेको आहे अॻु में छा पढ़ाइणो आहे, एक्टिविटीज़ कहिड़ियूं आहिनि, ॿार कहिड़ा सुवाल पुछंदा, क्वेश्चन को डेवलप थो करे, मल्टीमीडिया थो यूज़ करे, मॉडल्स थो यूज़ करे, त इहे शयूं जंहिंमहिल प्लैनिंग कंदो टीचर त इहे शयूं पंहिंजे ज़हन में रखंदो ऐं प्लैनिंग करे जेकॾहिं टीचिंग कंदो त ॾाढो ज़बरदस्त कमु थींदो। उन मां ॿारनि जा आउटपुट्स तमामु घणा मिलंदा ऐं ॿार बहितर नमूने सां अंडरस्टैंडिंग लेवल ॿार खे वधंदी। उन खां पोइ प्रोफेशनलिज़म आहे, जेको बि बिज़नेस आहे इदारनि में जेको बि बिज़नेस आहे उहो सॼो प्रोफेशनलिज़म आहे। भाई हुनजी अराइवल ठीकु हुजे, हुनजो डिपार्चर ठीकु हुजे, क्लास में अराइवल बहितर हुजे, ओबीडियंसी हुजे, उन सां गॾु कोऑर्डिनेशन हुनजी भली हुजे, कोऑपरेशन हुनजो भलो हुजे, उनजा जेके करेक्टर्स आहिनि, उनजो जेको रहणी कहणी ओवरऑल इदारे जे सरबराह खां वठी वेंदे नॉन टीचिंग स्टाफ ताईं जेकॾहिं उनजी बिज़नेस जेका आहे अप टू द मार्क आहे, सेटिस्फैक्ट्री आहे ऐं उहो प्रोफेशनलिज़म में आहे ऐं उहो प्रोफेशनल डीलिंग थो करे त उहो हिकिड़ो ॾाढो ज़बरदस्त क़िस्म जो मन पसंदीदा ऐं ओवरऑल सॼी स्टाफ जो पसंदीदा टीचर हूंदो आहे ऐं उहो सभिनी सां प्यार सां मुहबत सां ऐं हलंदो आहे त हिकिड़ो उनजे लाइ ॾाढो ज़बरदस्त जेको हूंदो आहे। उस्ताद जी पर्सनैलिटी ॾिसो, उस्ताद जी पर्सनैलिटी में उस्ताद जी पर्सनैलिटी हमेशह उस्ताद जी अट्रैक्ट कंदी आहे शागिर्दनि खे। खोड़ अहिड़ा शागिर्द आहिनि जेके उस्तादनि खे ॾिसी पंहिंजा हेयर कट्स ठाहींदा आहिनि, जेके उन जूं बहितर आदतूं उहे हुननि हली वेंदियूं। त आकवर्ड शयूं जेके न ॾिसो, वार कटियल हुजणु घुरिजनि, नह कटियल हुजणु घुरिजनि, उन खां पोइ कपिड़ा इस्त्री ऐं धोतल साफ़ु सुथरा हुजणु घुरिजनि, बूट पॉलिश हुजणु घुरिजे, हुनजी अराइवल टाइम ते हुजे, हुनजो डिपार्चर टाइम ते हुजे ऐं ओवरऑल सॼी जेका प्रोफेशनल ड्रेसिंग आहे उहा बि हिकिड़ी मुहज़िब तरीक़े जी हुजणु घुरिजे ऐं पाण खे साफ़ु सुथिरो ज़बरदस्त क़िस्म जो टाइम शाइम। ऐं जेकॾहिं की प्राइवेट में आहे त ओड़े नमूने सां, जेकॾहिं की सरकारी में आहे त बि जेको आहे पंहिंजी पर्सनैलिटी जेकॾहिं मेंटेन कंदो त उहो पर्सनैलिटी जो असरु शागिर्दनि ते तमामु घणो पवंदो आहे। ऐं पर्सनैलिटी क्लासरूम मैनेजमेंट में ॾाढो कमु ईंदी आहे। जेकॾहिं को कदावर टीचर आहे, बरजुस्तो आहे, हुनजी पर्सनैलिटी ठीकु आहे त उहो यकीन कयो त उनजी सॼी क्लास ते ग्रिप तमामु बहितरीनु हूंदी आहे। त उनजे करे उस्ताद खे पंहिंजो कैरेक्टर बहितर करणु घुरिजे, नॉलेज तमामु हाई लेवल जी हुजे, टीचिंग बहितरीनु करे, टीचिंग करण खां अॻु में हुनजी ज़बरदस्त प्लैनिंग करे, प्लैनिंग करण खां पोइ जेको हुनजो ओवरऑल सॼो बिज़नेस टाइम गुज़रे थो इदारे में, उहो हिकिड़ो प्रोफेशनल जे हिसाब सां कॉम एंड कूल, प्रोफेशनल, ओबीडियंसी, कोऑर्डिनेशन, कम्युनिकेशन फिट हुजे, प्रोफेशनलिज़म हुजे, त उहा हिकिड़ो बहितरीनु उस्ताद हूंदो। ऐं पर्सनैलिटी जेकॾहिं उस्ताद जी बहितर आहे त उहो शागिर्दनि ते तमामु घणो असरु थो करे ऐं शागिर्द हुन मां मानूस था थियनि। उहो मैनेजमेंट में बि काफ़ी जेको आहे सो उहा पर्सनैलिटी उस्ताद जी कमु थी ॾिए। त लिहाज़ा इहे शयूं जेको बि उस्ताद पंहिंजे पाण में अपनाईंदो त हिकिड़ो बहितरीनु ऐं ज़बरदस्त क़िस्म जो टीचर हूंदो, जंहिंसां न रुगो शागिर्द पर स्कूल जो स्टाफ, हुनजा पेरेंट्स ऐं शहरी बि प्यारु कंदा। लिहाज़ा मां सभिनी उस्तादनि खे गुज़ारिश कंदुसि त महिरबानी करे अहिड़े क़िस्म जा टूल्स पाण में अप्लाई करे हिकिड़ा बहितरीनु टीचर थियो ऐं सदाईं शागिर्दनि, उस्तादनि, कुलीग्स ऐं मुआशिरे में रहंदड़ पेरेंट्स ऐं गार्डियंस जी दिलनि में घर कयो। सो मूंखे उमेद आहे त तव्हां जेको आहे सो हिनखे अप्लाई करे बहितरीनु टीचर थींदो। जेकॾहिं तव्हांखे क्लिप्स पसंदि थियूं अचनि त गॉड ब्लेस यू, प्लीज़ सब्सक्राइब मी। थैंक यू वेरी मच। अल्लाह।